सोट जेको तव्हां रूंडे खे बख़्श करे आया न, इहा ॻाल्हि मूंखे सम्झ में कोन आई। हाणे तूं आज़ादु थी वियो, सरेआम शैतानियूं कंदो वतींदो। मूं रूंडे खे बख़्श न आहे कयो सोट, बसि कुझु ॾींहं जी मोहलत ॾींदोमांसि। सोट हू कमीनो हिकु पल जी बि मोहलत जो हक़दारु न आहे। मां त चवां थो त हुनखे गोली हणी उते जो उतो पूरो करे अचो आहे। रूंडे खे मां ज़रूरु पूरो कंदुसि, पर हुन खां पहिरियां मां रूंडे जी धीअ सां निकाह करे हुनखे पंहिंजे घर वठी ईंदुसि। न सोट, माफ़ु कजो, इहो क़दम मां तव्हांखे कॾहिं बि न खणणु ॾींदुसि। तव्हां बि हाणे चाचा डूंगर खान वारी ग़लती पिया कयो। हीउ उहो ख़ानदान आहे जंहिंसां मिटी कई वञे। सोट मूं जेको कुझु सोचे रखियो आहे न, तव्हां उहो कोन सोचियो, तॾहिं इहे ॻाल्हियूं पिया कयो। सोट मूंखे सिर्फ़ु एतिरो सम्झायो, इन निकाह में तव्हांजी कहिड़ी भलाई थी सघे थी? भलाई तव्हां मूंखे ॿुधायो, पोइ भले तव्हां निकाह कयो, मूंखे को बि इतराज़ु कोन्हे। कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि जेके वक़्त ते सम्झी वेंदियूं आहिनि, ऐं वक़्तु अचण खां पहिरियां उहे ॻाल्हियूं सम्झ में कोन ईंदियूं। सोट तव्हां इन ॻाल्हियुनि खे छॾियो, तव्हां गाॾी कढो, अकबर खान ॾियारियो, छो त मां इन धोखेबाज़ जो चहिरो पंहिंजी अखियुनि सां ॾिसणु थो चाहियां। बसि तव्हां गाॾी कढण जी तयारी कयो। ठीकु आहे सोट, मां गाॾी कढां थो। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।